Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवां जो मेज़बान मुस्तफ़ा मेमण ऐं अवां ॾिसी रहिया आहियो कोस्तान न्यूज़ सर्विस। सभ खां पहिरीं अॼु जी अहम ख़बर। प्रेस क्लब थाणो बुला खान जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणाइण वारी तक़रीब थी गुज़री। PPMPA ज्ञानचंद इसराणीअ ख़ासि महिमान जी हैसियत सां चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते तक़रीब में शरीक थींदड़ महिमाननि खे सुन जी सक़ाफ़ती सूखड़ी, लुंगी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। उन मौक़े ते नए चूंडियल सदर इम्तियाज़ मंगलहार ख़िताब कंदे चयो त प्रेस क्लब थाणो बुला खान खे हिकु मिसाली इदारो बणायो वेंदो, जॾहिं त अॻूणे सदर मुस्तफ़ा मेमण पंहिंजे ख़िताब में चयो त प्रेस क्लब थाणो बुला खान सदाईं गैर जानबदारीअ वारी साफ़त कई आहे ऐं कोस्तान जे अवाम जे आवाज़ सरकार ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। तक़रीब खे MPA ज्ञानचंद इसराणीअ ख़िताब कंदे चयो त कोस्तान जे सहाफ़ियुनि सदाईं हक़ सच लिखियो आहे ऐं आवाम जे मसइलनि जी भरपूर निशानदेही कई आहे। हिन वधीक चयो त PP हुकूमत जे दौर में कोस्तान में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि। हलंदड़ साल बिलावल भुट्टो ज़रदारी जी दिलचस्पीअ सां वधीक तरक़ियाती कमनि जो ॼार विछायो वेंदो। तक़रीब खे आर्ट ऐं कल्चर यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर फता दाऊद पोटो, कोस्तान जी समाजी शख़्सियत गुलाम मुस्तफ़ा खोसो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त कोस्तान जे शाइरनि मिस्किन मांजू ख़ासकेली, ख़ान सराई, निमाणू नूरदीन ऐं ॿियनि निकोर शाइरी पेश करे ज़बरदस्त दाद हासिलु कयो।